نحمده ونستعينه من يهده الله فلا مضل له ومن يضلل فلا هادي له وأشهد أن لا إله إلا الله وحده لا شريك له وأشهد أن محمدا عبده ورسوله اللهم صل على محمد وعلى آل محمد كما صليت على إبراهيم وعلى آل إبراهيم إنك حميد مجيد اللهم بارك على محمد وعلى آل محمد كما باركت على إبراهيم وعلى آل إبراهيم إنك حميد مجيد أما بعد فإن خير الحديث كتاب الله وخير الهدي هدي محمد صلى الله عليه وسلم وشر الأمور محدثاتها وكل محدثة بدعة وكل بدعة ضلالة وكل ضلالة في النار أما بعد فأعوذ بالله السميع العليم من الشيطان الرجيم ومن أحسن قولا ممن دعا إلى الله وعمل صالحا وقال إنني من المسلمين हर किस्म की नाम ज़ुल जलाल वल इकराम वहदहु ला शरीक लहु दिला दुरूद सलाम प्यारे पैगंबर साकी कौसर इमामुल अंबिया खातमुल अंबिया खतीबुल अंबिया मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जनते विले मुख्तसर हमदई सलात का बाद अज असी इंशाअल्लाह चार शयुनि की वज़ाहत कंदासीं। नंबर एक, हकीकी मोमिन छाखे चइबो आहे, उनजी अहम तरीन निशानी कहिड़ी आहे। नंबर ॿ, हकीकी सच्चो मुसलमान छाखे चइबो आहे, उनजी अहम निशानी कहिड़ी आहे। नंबर टे, हकीकी मुजाहिद कहिड़ो आहे ऐं उनजी अहम निशानी कहिड़ी आहे। नंबर चार, हकीकी मुहाजिर हिजरत करण वारो केरु आहे ऐं उनजी अहम निशानी कहिड़ी आहे। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम इन्हनि चइनी सवालनि जी वज़ाहत सिर्फ़ हिकिड़ी हदीस में बयान फरमाई आहे। पाण फरमाइनि था, अतदरून मल मोमिन, अला उख़बिरुकुम, छाओ तव्हांखे न ॿुधायां तो मोमिन छाखे चइबो आहे। ईमान वारो इंसान केरु हूंदो आहे? अवां चओ था, आउं चवां थो दुनिया जो हर ला इलाहा इल्लल्लाह पढ़ण वारो इंसान चए थो साईं आउं त मोमिन आहियां, आउं त ईमानदार आहियां, आउं पंहिंजे पर में पंहिंजो पाण खे सम्झां थो त हकीकी माना में आउं ई मोमिन आहियां। पर नबी अलैहिस्सलातु वस्सलाम फरमाइनि था, मन अमीनहु अन्नासु अला अम्वालिहिम व अनफुसिहिम, हकीकी माना में मोमिन चइबो ई उनखे आहे जंहिंजे बारे में कुल दुनिया कुल इंसानियत जो इहो ख़्यालु हुजे त हिन माण्हू जी ज़ात खां हिन इंसान खां
हे न मूंखे जानी ख़तरो आहे, इन खे मोमिन चइबो आहे। जंहिं ते इंसाननि जो अहिड़ो एतमाद थी वञे, जंहिं ते इंसानियत जो अहिड़ो भरवसो थी वञे, इंसानियत हुन ते एॾो भरम ऐं एॾो यकीन रखंदी हुजे त वाक़ई फलाणो माण्हू अहिड़ो आहे जेको ज़िंदगी में कॾहिं कंहिंखे माली नुक़सान कोन थो पहुचाए सघे, कॾहिं कंहिंसां धोखो कोन कंदो, ग़लति बयानी कोन कंदो, ग़लति तरीक़े सां कंहिंजो माल कोन फबाईंदो, कूड़ ॻाल्हाए कंहिंजे नसीब ते हमले आवर कोन थींदो, कॾहिं उनखे मौक़ो मिली बि वञे कंहिंजी कम अकली खां घटि ज़हानत खां फ़ाइदो कोन वठंदो, उनखे मौक़ो मिली बि वञे तंहिं बावजूद बि उहो जीअं पंहिंजे माल, पंहिंजी दौलत, पंहिंजी इज़त, पंहिंजी आबरू जो मुहाफ़िज़ हूंदो आहे, बिल्कुलु ईअं कुल इंसानियत जे माल जी बि ईअं हिफ़ाज़त कंदो आहे। मुसलमानों सोचो छा असीं मोमिन आहियूं? सोचण जी ॻाल्हि आहे। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम ॿुधाइनि पिया त मोमिन हू आहे जंहिंजे बारे में दुनिया खे यकीन हुजे त हीउ मुंहिंजो माल नथो खाई सघे, हीउ मुंहिंजी इज़त, मुंहिंजी आबरू ते कॾहिं हमिलो कोन थो करे सघे। अल्लाह असांजे हाल ते रहम करे। जे मुआशरे में मस्जिद जे थल्हे खां ॿाहिरि रखियल जुती बि महफ़ूज़ न हुजे, असां कीअं था चई सघूं त असांजे मुआशरे में अहिड़े ईमान मौजूदु आहे? मुसलमानों जेकॾहिं असांजे मस्जिद जे थल्हे खां ॿाहिरि रखियल जुती बि महफ़ूज़ कोन्हे, पोइ पैसा, पोइ दौलत, पोइ ॿियूं शयूं, ॿियूं अमानतूं, उन्हनि जो छा हाल हो? उन्हनि जी छा कैफ़ियत हूंदी? छा असां मां को हिकिड़ो माण्हू अहिड़ो आहे जेको पूरी मस्जिद मां उथी ईअं चवे साईं आऊं 5000 रुपया ॿाहिरि थल्हे ते रखी थो छॾियां, पूरे ॾींहं खां बाद में ॾिसंदुसि केरु खणे थो या कोन थो खणे? छा था सम्झो पंहिंजी जॻह ते हूंदा? को माण्हू पंहिंजी मोबाइल उते रखी अचे जिते जुता रखिया वञनि था, मुसलमानों छा था सम्झो मोबाइल पंहिंजी जॻह ते हूंदी? नबी अलैहिस्सलातु वस्सलाम फरमाइनि था मोमिन आहे उहो जंहिंजे बारे में दुनिया खे यकीन हुजे त हीउ माण्हू मुंहिंजी इज़त, मुंहिंजी आबरू, मुंहिंजे माल जे मथां कॾहिं हमिलो कोन कंदो। मुसलमानों असांजे बारे में केरु ज़माने ॾे? असांजे बारे में केरु ॿुधाईंदो त वाक़ई असीं मोमिन आहियूं? असांजे बारे में औरत जी इज़त महफ़ूज़ हूंदी? हिकड़ी ज़बान का केरु महफ़ूज़ हूंदो? मन अमिनहु नासु अला अनफुसिहिम व अमवालिहिम, जंहिंखे ॾिसे को मर्द ॾिसे का औरत ॾिसे उनखे ख़्यालु गुज़रे त हीउ माण्हू मुंहिंजे माल, मुंहिंजी दौलत, मुंहिंजी जान जो मुहाफ़िज़ आहे, इनखे मोमिन चइबो। मोमिन त हू हूंदो आहे अलिफ लाम मीम ज़ालिकल किताबु ला रैब फ़ीह हुदल लिल मुत्तक़ीन अल्लज़ीना युमिनूना बिल गैब, हुनजो गैब ते ईमान आहे। मोमिन त हू हूंदो आहे व युक़ीमुना सलाह, हू नमाज़ खे क़ाइमु करण वारो हूंदो आहे। व मिम्मा रज़क़नाहुम यनफ़िकून, अल्लाह जे अताउनि मां अल्लाह जी राह में ख़र्च करण वारो हूंदो आहे। वल्लज़ीना युमिनूना बिमा उनज़िला इलैक व मा उनज़िला मिन क़ब्लिक व बिल आख़िरति हुम युक़िनून, हू पहिरियनि किताबनि ते कुरान मजीद ते यकीन रखण वारो हूंदो आहे, हू आख़िरत ते यकीन रखण वारो हूंदो आहे। उलाइका अला हुदम मिर रब्बिहिम व उलाइका हुमुल मुफ़्लिहून, अल्लाह फरमाए तो इहे ई हिदायत याफ़्ता, इहे ई कामयाब इंसान आहे। सोचो छा पाण मोमिन आहियूं? कॾहिं पंहिंजे पाण खां पाण सवाल करियूं छा वाक़ई त न मोमिन आहियां? ईमानदार चइबो कंहिंखे आहे? ईमान आज़ी इंकिसारी जो नालो आहे। ईमान त अर्श जे रब सां सची मोहब्बत जो नालो आहे। ईमान त नेक ऐं पाकीज़ा जज़्बात ऐं ख़यालात जो नालो आहे। ईमान त पंहिंजी ज़ात, पंहिंजे वजूद, पंहिंजे नफ़्स खे अल्लाह जी ज़ात जे हवाले करण जो नालो आहे। ईमान त हिन दिल में रखियल, हिन जिस्म जे बादशाह दिल में रखियल नेक जज़्बात जो नालो आहे। आमन रसूल बिमा उनज़िला इलैहि मिन रब्बिह,
वल मुमिनून कुल्लुन आमन बिल्लाहि व मलाइकते व कुतुबे व रुसुले। रब्बुल आलमीन फरमाए तो मोमिन तो होंदो जेडो अल्लाह ते ईमान, जेडो अंबिया ते ईमान, जेडो फरिश्तन ते ईमान, जेडो रसूलन ते ईमान, जेडो आसमानी किताबन ते ईमान होंदो आ। मोमिन तो होंदो आ जेडे दिल में अना न हुजे, जेडे दिल में तकब्बुर न हुजे, जेडे दिल में रियाकारी न हुजे, जेडे दिल में देखाव ऐं शोहरत तलबी न हुजे, जेडे दिल में तबा हिर्स ऐं लालच न हुजे, जेडे दिल जा सब जज्बात सिर्फ उनजे रब जे लाइ हुजे, उनजे खालिक लाइ, उनजे मालिक जे लाइ, उनजे परवरदिगार जे लाइ। कुल इन्ना सलाती व नुसुकी व महयाया व ममाती लिल्लाहि रब्बिल आलमीन। जेना तसव्वुर, जेना ख्यालात ऐं जज्बात इहे हुजनि तूं ईअं चवंदो हुजे अल्लाह मुंहिंजी कुर्बानी, मुंहिंजी निमाज़, मुंहिंजा रब सिर्फ़ तुंहिंजे लाइ, अल्लाह सिर्फ़ तुंहिंजे लाइ, अल्लाह सिर्फ़ तुंहिंजे लाइ, ला शरीक ला, इन में कोई शरीक कोन्हे। मोमिन पंहिंजे लाइ थोरे ई ज़िंदा हूंदो आहे, हू त अल्लाह लाइ ज़िंदा हूंदो। मोमिन पंहिंजे लाइ थोरे ई कमाईंदो आहे, हू त अल्लाह जी रज़ा जे लाइ कमाईंदो आहे। मोमिन जा दिहाड़ा, मोमिन जूं रातियूं, मोमिन जी ज़िंदगी सिर्फ़ रब्बुल आलमीन जे लाइ बसर थींदी आहे। व इबादुर रहमानिल लज़ीना यमशूना अलल अर्ज़ि हौना। अल्लाह जा बंदा तो है, रहमान जा बाना तो है जेके ज़मीन ते वॾी आजिज़ी सां हलनि था। वइदा ख़ातबहुमुल जाहिलून क़ालू सलामा। को जाहिल, को नाफरमान, को गुनाहगार मिली वियो, सलाम चयूं, गुज़री हलिया विया। अल्लाह उन्हनि जो रातियूं कीअं हूंदियूं आहिनि? वल्लज़ीन यबीतूना लिरब्बिहिम सुज्जदन व क़ियामा। रब्बुल आलमीन फरमाए थो मुंहिंजा बंदा, मुंहिंजा बाना, रहमान जा बाना, अल्लाह से मोहब्बत करने वाला सच्चा मोमिन केर थींदा आहिनि? यबीतूना लिरब्बिहिम, उन्हनि जो रातियूं बि अल्लाह जे लाइ गुज़री वेंदियूं आहिनि। मोमिन जी राति रब जे लाइ हूंदी, मोमिन जा दिहाड़ा अल्लाह जे लाइ हूंदा आहिनि, मोमिन इंसान जी ज़िंदगी अल्लाह जे लाइ हूंदी आहे। होॾा साह जा आख़िरी सिलसिला, सकरात जो मंज़र बि अल्लाह जे लाइ हूंदो आहे। मोमिन जी ज़िंदगी में गैरुल्लाह कोन हूंदो आहे, मोमिन जी ज़िंदगी में गैरुल्लाह कोन हूंदो आहे। मोमिन जी ज़िंदगी में गैरुल्लाह जो तसव्वुर ई न हूंदो आहे। हीउ त ठहियो ई अल्लाह जे लाइ आहे। हिन जी ज़िंदगी अल्लाह जे लाइ, गुफ़्तगू अल्लाह जे लाइ, कचहरी अल्लाह जे लाइ, दोस्ती अल्लाह जे लाइ, दुश्मनी अल्लाह जे लाइ, निमाज़, क़ियाम, रुकू, सजदा अल्लाह जे लाइ, नज़र, न्याज़, सदक़ात ऐं ख़ैरात अल्लाह जे लाइ, ज़िक्र ऐं अज़कार, क़ुरान जूं तिलावतूं अल्लाह जे लाइ। हिन जी कुल ज़िंदगी अल्लाह जे लाइ। हिन जी ख़ुशी, हिन जी ग़मी, हिन जी नज़र, हिन जो निहारूं, हिन जा तलफ़ुज़, हिन जा कलिमात, हिन जी कचहरी, हिन जो महफ़िलों, हिन जी कुल ज़िंदगी जो लम्हो, मिंट ऐं सेकंड लिल्लाह, इहो सिर्फ़ अल्लाह जे लाइ हूंदो। तॾहिं फरमाई यबीतूना लिरब्बिहिम सुज्जदन व क़ियामा। मोमिन उहे हूंदा आहिनि जिन्हनि जूं रातियूं अल्लाह जे लाइ हूंदियूं। सच ॿुधायो, असां कॾहिं पंहिंजे पाण खां सवाल करियो, छा मुंहिंजी राति, अल्लाह त पंहिंजे हाल ते रहम फरमाए, मुसलमानों असांजी राति त मोबाइल लाइ गुज़री वेंदी आहे, असांजी राति त इंटरनेट लाइ गुज़री वेंदी, असांजी राति त गुनाहनि जी ॻोल्हा में गुज़री वेंदी आहे, असांजा दिहाड़ा त नाफ़रमानीअ में गुज़री वेंदा आहिनि। ॾींहुं गुज़रियो कूड़ ॻाल्हि दुनिया में, इनखे कहिड़ी ख़बर त ईमान छा आहे, इनखे कहिड़ी ख़बर त मोमिन छा खे चइबो आहे। मोमिन त उहे हुआ जिन्हनि जे बारे में अल्लाह फरमायो फ़इन आबदो बिमिस्लि मा आमनतुम बिहि फ़क़द इह्तदौ। जेकॾहिं दुनिया वारनि जो ईमान अहिड़ो ईमान बणिजी वञे जहिड़ो मोहम्मद जे सहाबा जो ईमान आहे सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, त कुल दुनिया हिदायत याफ़्ता थी वेंदी। मुसलमानों छा पंहिंजो ईमान अहिड़ो आहे? हिकु नेक इंसान बि सोचे, परहेज़गार इंसान बि सोचे त रहमत आलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो मोमिन त हो हूंदो आहे जंहिं ते कुल इंसानियत जो इहो भरम हुजे, हीउ माण्हू मुंहिंजो माल कॾहिं ग़लति तरीक़े सां कोन खाईंदो, इंसानियत जो एतमाद खटे वठंदो आहे,
इंसानियत जो यकीन खटे वठंदो आहे। कुल इंसानियत हुनखे अमानतदार सम्झंदी आहे। कुल इंसानियत हुनखे अमीन, सचो, बावकार, साहिब अखलाक सम्झंदी आहे। कुल इंसानियत खे हुन ते एॾो यकीन हूंदो आहे त पूरी दुनिया मुंहिंजो माल नाजाइज़ तरीक़े सां खाए सघे थी, पर फलाणो माण्हू न, उहो त मोमिन आहे, उहो त अल्लाह ते यकीन रखण वारो आहे। मुसलमान उन माहौल, उन मुआशरे जो छा चइजे, जे मुआशरे में भाउ खे पंहिंजे भाउ ते यकीन न रहे, बेएतमादी जी दुनिया, बेएतबारी जी दुनिया, लापरवाही सां भरियल मुआशरो, ख़ुद गर्ज़ इंसानियत, लापरवाह इंसानियत, अना परस्ती जो माहौल, तकब्बुर, रियाकारी जो माहौल, लगे ईअं थो हिते हर शख़्स मफ़ाद परस्त, ख़ुद गर्ज़ आहे। असां त पंहिंजी ज़ात लाइ जीअंदा आहियूं, असां पंहिंजी ज़ात लाइ ज़िंदगी गुज़ारींदा आहियूं, पाण कॾहिं अल्लाह जे लाइ ज़िंदा रहिया, असां कॾहिं सोचियो आहे? पाण त पंहिंजी ज़ात लाइ ज़िंदा रहंदा आहियूं। कमाई मुंहिंजी ज़ात जे लाइ, दौलत मुंहिंजी ज़ात जे लाइ, पैसो मुंहिंजी ज़ात जे लाइ, ख़ुशियूं मुंहिंजी ज़ात जे लाइ, मुंहिंजा ग़म मुंहिंजी ज़ात जे लाइ। मुसलमानो, अल्लाह जो कसम आहे, मोमिन अहिड़ो न हूंदो आहे, मोमिन अहिड़ो न हूंदो आहे। हुनजी दौलत बि अल्लाह जे लाइ हूंदी, हुनजी दुनिया, कुल काइनात, हुनजा जज़्बात, हुनजा ख़यालात लिल्लाह, सभ जा सभु अल्लाह जे लाइ हूंदा आहिनि। हाणे सोचिजो, इन अल्फाज से सोचो, इन जुमलन ते सोचो त नबी अलैहिस्सलातु वस्सलाम मोमिन जी अहम निशानी कहिड़ी ॿुधाई आहे। तो दुनिया जो एतमाद खटे वठंदो आहे, दुनिया उन ते यकीन रखंदी आहे, दुनिया ते खे उन ते तमामु वॾो भरम हूंदो आहे, दुनिया उनजो भरम कॾहिं टोड़े कोन थी सघे। मुसलमानो, छा पाण अहिड़ा आहियूं? छा पाण अहिड़ा आहियूं? सलासुन मन कुन्न फी वजद बिहिन्न हलावतल ईमान, जंहिंजी ज़िंदगी में टे यकून अल्लाह व रसूलु अहब्ब इलैहि मिम्मा सिवाहुमा, हो अल्लाह उनजे रसूल सां कुल काइनात खां वधीक मोहब्बत कंदो। मुसलमानो, जेकॾहिं रब सां अहिड़ी मोहब्बत हूंदी न, पोइ पाण बेनमाज़ी कोन हूंदासीं। जेकॾहिं अल्लाह सां अहिड़ी मोहब्बत हूंदी, पोइ पंहिंजो मस्जिदूं ख़ाली कोन हूंदियूं। जेकॾहिं अल्लाह सां इहा हक़ीक़ी मोहब्बत हूंदी, जंहिंजो तज़किरो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कयो आहे, पोइ साल साल पंहिंजे घरनि में क़ुरान बंदि पियल कोन हूंदो। जेकॾहिं अल्लाह सां हक़ीक़ी मोहब्बत हूंदी न, मुसलमानो, पोइ चेहरे तां नबी जी सुन्नत कॾहिं ज़िबा कोन थींदी। जेकॾहिं अल्लाह सां हक़ीक़ी मोहब्बत हूंदी न, पोइ असीं अल्लाह जा बणिजी वेंदासीं, अल्लाह लाइ ज़िंदा रहंदासीं, अल्लाह जे लाइ दुनिया मां रुख़्सत थी वेंदासीं। नंबर 2, वाइन यकरा ऐं यऊद फिल कुफ्र कमा यकरा ऐं युल्का फिन नार, हुनजो कुफ्र में मोटण हुनखे अहिड़ो मुश्किल लॻंदो जीअं त हुनखे बाह में उछलायो पियो वञे। वाइन युहिब्बुल मरअ ला युहिब्बुहु इल्ला लिल्लाह, टियों मरहलो इहो आहे कि इंसान सां मोहब्बत कंदो न, उहो बि अल्लाह जे लाइ मोहब्बत कंदो। ऐं हिकिड़ो मिसाल ज़िक्र कंदो आहे, पंहिंजे मोबाइल जे कुल कॉन्टेक्ट ते नज़र करियो, 1000, 1500, 2000 कॉन्टेक्ट हूंदा, राब्ता हूंदा, उन्हनि मां को हिकिड़ो राब्तो पाण अहिड़ो ॿुधायूं, हिकु राब्तो पाण अहिड़ो बयानु करियूं जंहिंजे बारे में पाण ईअं चऊं, साईं हिन माण्हू सां मुंहिंजो राब्तो सिर्फ़ु मुंहिंजे रब जी रज़ा जे लाइ। को हिकु मिसाल ॾेई सघूं था, को हिकिड़ो माण्हू ज़िक्र करे सघूं था, पाण किथे अल्लाह सां सचा आहियूं, पाण पंहिंजे रब सां किथे मुख़लिस आहियूं। अल्लाह सां सचाई छाखे चइबो आहे? मुसलमानो, मोमिन मफ़ाद परस्त न हूंदो आहे, ख़ुदि गर्ज़ न हूंदो आहे, हुनजो ताल्लुक़ अल्लाह जे लाइ ठहे थो, हुनजो ताल्लुक़ अल्लाह जे लाइ रहे थो। नंबर 2, जेकॾहिं असीं चाहियूं था हक़ीक़ी मुसलमान बणिजी वञूं, त मुसलमान जी निशानी कहिड़ी आहे? अवां चओ था आउं मुसलमान, आउं चवां थो आउं मुसलमान, दुनिया जो हर शख़्स चए थो आउं मुसलमान, हर शख़्स शायदि कसम खाइण जे लाइ बि तयारु हूंदो, साईं आउं मुसलमान। हक़ीक़ी मुसलमान केरु आहे? नबी अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो, अल मुस्लिमो मन सलिम अल मुस्लिमून मिन लिसानिही व यदिही। मुसलमानों, तन्हाई में सोचो, अकेलाई में भी सोचो इन जुमले ते, छा वाकई आउं मुसलमान न आहियां? नबी अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो, मुसलमान तो सचो मुसलमान तो हक़ीक़ी मुसलमान तो जेको पंहिंजी ज़बान सां
ऐं पंहिंजे हथ सां कॾहिं बि ॿिए मुस्लमान खे तकलीफ़ न ॾींदो हुजे। ऐं जॾहिं बि हदीस जा इहे जुमला पढ़ण, अल्लाह जो कसम आहे, दुनिया में मुस्लमान तमामु थोरा, हक़ीक़ी मुस्लमान तमामु थोरा आहिनि, बल्कि ईअं सम्झो मस्जिदनि में बि घणा मिली वेंदा। हक़ीक़ी मुस्लमान अञा थोरा, निमाज़ी बि पाण खे घणा मिली वेंदा, हक़ीक़ी मुस्लमान अञा थोरा, ज़कात ॾियण वारा, हज करण वारा बि घणा मिली वेंदा। हक़ीक़ी मुस्लमान तमामु थोरा आहिनि। को अहिड़ो थिए जेको इहा ज़मानत ॾेई वठे, हा मुंहिंजी ज़बान खां कुल मुस्लमान महफ़ूज़ आहिनि। को अहिड़ो थिए जेको इहा गवाही ॾेई वठे, ऐं कंहिंजी गिला कोन कंदो आहियां। को असां मां अहिड़ो थिए जेको इहे जुमला ॻाल्हाए वठे, ऐं कंहिंजे ख़िलाफ़ चुगलखोरी न कंदो आहे। अल मुस्लिमु मन सलिम अल मुस्लिमून मिन लिसानिही व यदिही। हक़ीक़ी मुस्लमान तो हो आहे जेको ज़बान सां ऐं हथ सां कंहिंखे तकलीफ़ कोन ॾींदो आहे। अल्लाह असांजे हाल ते रहम करे। पंहिंजी ज़बान जी तलवार ऐं तीरनि खां केरु बचियलु हो? पंहिंजी ज़बान त तलवार खां तिखी हलंदी, पंहिंजी ज़बान जा ज़ख़्म त तलवार खां वधीक गहरा हूंदा आहिनि। पंहिंजी ज़बान जी शिद्दत, उनजी तेज़ी, उनजी सख़्ती, उनजी तलख़ी केॾी शदीद आहे। केतिरे ग़रीबनि जी गुरबत असांजी ज़बान सां ज़ख़्मी थी, केतिरे यतीमनि जी यतीमी असांजी ज़बान सां ज़ख़्मी थी वई, केतिरा मुफ़लिस लाचार ग़रीब इंसान असांजे ज़बान जे तेज़ तरीन तीरनि ऐं तलवारनि जा शिकार बणिजी विया। असांखे अहसास ई कोन थियो। मस्जिद में वेही गिला, पहिरीं सफ़ में वेही गिला, मिंबर ऐं महराब में वेही गिला, क़ुरान साम्हूं रखी गीबत, अल्लाह जे क़ुरान जा तज़किरा कंदे गीबत, उते ई तबलीग, उते ई गीबत, उते ई तबलीग, उते ई चुगलखोरी, उते ई दीन जी दावत, उते ई ग़लत बयानी, उते ई दीन जी दावत, उते कूड़ जा तज़किरा। मुसलमानो मुसलमान अहिड़ो कोन हूंदो, मुसलमानो मुसलमान अहिड़ो कोन हूंदो, मुसलमानो मुसलमान अहिड़ो कोन हूंदो आहे। मुसलमान तो हुआ जेको ईअं चई सघे मां कंहिंजी गिला कोन कंदो आहियां। मुसलमान तो हूंदो आहे जेको ईअं चई सघे मां कंहिंजे ख़िलाफ़ चुगलखोरी न कंदो आहियां। मुसलमान त उहो हूंदो आहे जेको ईअं चए फलाणे जा गुनाह मुंहिंजे इल्म में बि हूंदा तॾहिं बि आउं बयानु कोन कंदुसि। फलाणो मुंहिंजी गिला करे थो, मूंखे ख़बर आहे, पर आउं उनजी गिला कोन कंदुसि। फलाणो मुंहिंजे ख़िलाफ़ ॻाल्हाए थो, मूंखे ख़बर आहे, पर आउं उनजे ख़िलाफ़ कोन ॻाल्हाईंदुसि। इहो मुसलमान, इहो हक़ीक़ी मुसलमान आहे। सहाबा किराम आया, अल्लाह जा नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम काफ़रनि जी ॿोली अव्हांजे ख़िलाफ़ त ॾाढी सख़्तु, अल्लाह जा पैगम्बर हो तव्हांजे ख़िलाफ़ ॾाढो सख़्तु ॻाल्हाईंदा आहिनि, वो इंतहाई हकारत जा जुमला ॻाल्हाईंदा आहिनि। ए मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, उन्हनि जा जुमला पंहिंजी शिद्दत जी इंतहा ताईं पहुची, अव्हांजी मुखालिफ़त में, नफ़रत में अव्हांजो नालो बि मटाए छॾियो। अल्लाहु अकबर। मुंहिंजे नबी जो नालो एॾो प्यारो नालो, एॾो ख़ूबसूरत नालो मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। केरु ख़िलाफ़ ॻाल्हाए त कीअं ॻाल्हाए, जंहिंजो नालो ई आहे मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, जंहिंजी माना आहे तारीफ़ कयल, जंहिंजी माना आहे जंहिंजी तारीफ़ कई वञे, जंहिंजा फ़ज़ाइल, जंहिंजा मनाक़िब, जंहिंजे शान खे बयानु कयो वञे, उहो नालो आहे मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। काफ़िरनि सोचियो ही नालो अहिड़ो आहे, हिन जो नालो इहो साॻियो ज़िक्र करियो, हिन जी मुखालिफ़त में ॻाल्हायूं, हिन जो नालो ई असांखे रोके थो। ज़ालिमनि पैगम्बर जो नालो मटाए मुज़म्मम रखी छॾियो। नाले सां नफ़रत, ज़ात सां नफ़रत करण लॻा, नाले सां नफ़रत करण लॻा। हत्ता के ज़ालिम बाज़ुकात ईअं चवंदा हा, इब्न अबी कबशा मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे बारे में तो इब्न अब्दुल्ला कोने, हू फलाणे शख़्स जो पुटु आहे। हू पंहिंजे कबीले मां ख़ारिज करण जी ॻाल्हि कंदा, पंहिंजे ख़ानदान मां ख़ारिज करण जी ॻाल्हि कंदा हा। सहाबा आया, अल्लाह जा नबी नफ़रत इंतहा ताईं पहुती, अल्लाह जा नबी हुननि तव्हांजो नालो मटाए मुज़म्मम रखी छॾियो आहे। पाण अख़लाक सां जवाबु ॾियनि था, मुंहिंजा सहाबियो परेशान थियण जी ॻाल्हि कोन्हे, हू ॻाल्हाइनि था जंहिंखे उनजो नालो आहे मुज़म्मम, उनजे चवण सां आउं त मुज़म्मम कोन थींदुसि, छो जो मुंहिंजो नालो आहे मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम।
नून वल कलम वमा यस्सरून वमा अंत बिनिअमति रब्बिका बिमजनून। रब्बुल आलमीन फरमायो, ए मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, तहां के दुनिया मजनू चवंदी आहे, लेकिन तहां मजनू न आहियो। दुनिया वाले खिलाफ ॻाल्हाईंदी आहे, उन्हनि जी मुखालिफ़त सही न आहे। तव्हां केरु आहियो? तव्हांजो तारुफ़ कहिड़ो आहे? इन्नका लअला ख़ुलुक़िन अज़ीम। ए मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, अल्लाह तव्हांखे बहितरीन अख़लाक़ अता कया आहे। मुसलमानो, छा असीं वाक़ई मुसलमान न आहियूं? अल्लाह जो कसम आहे, मुसलमान जी अख बि मुसलमान हूंदी आहे, मुसलमान जी ज़ुबान बि मुसलमान हूंदी आहे, मुसलमान जा कन बि मुसलमान हूंदा आहिनि, मुसलमान जे दिल जा जज़्बात बि मुसलमान हूंदा आहिनि। मुसलमान मस्जिद में भी मुसलमान हूंदो आहे, दुकान में भी मुसलमान हूंदो आहे। मुसलमान मस्जिद जी महफ़िल में भी मुसलमान हूंदो आहे, तन्हाई जी महफ़िल में भी मुसलमान हूंदो आहे। मुसलमान ज़ाहिरी ज़िंदगी जो मुसलमान ना, त बातिनी ज़िंदगी जो भी मुसलमान आहे। मुसलमान क़ुरान हथ में खणी क़ुरान जी तिलावत कंदे मुसलमान हूंदो आहे। ऐं अल्लाह जो कसम आहे, मुसलमान मोबाइल हलाईंदे भी मुसलमान हूंदो आहे। पाण कहिड़ा आहियूं? पंहिंजी कैफ़ियत कहिड़ी आहे? कॾहिं पाण खां सवाल करियो, पंहिंजी ज़िंदगी, पंहिंजे ज़मीर, पंहिंजे दिल, पंहिंजे जज़्बात खां इहो सवाल पुछो, छा वाक़ई आउं मुसलमान न आहियां? मुसलमान छा हूंदो आहे? उनजी कैफ़ियत छा हूंदी आहे? उनजी निगाह बि मुसलमान, उनजी ज़ुबान बि मुसलमान, उनजे कननि जो सिमात बि मुसलमान। ख़बर अथव, जॾहिं रुकू में वेंदा हुआ मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, हिकु दुआ इहा बि पढ़ंदा हुआ, अल्लाहुम्मा लका रकअतु, ए मुंहिंजा अल्लाह, मां तुंहिंजे लाइ रुकू कयो आहे। व बिका आमनतु, ए मुंहिंजा अल्लाह, मुंहिंजो ईमान तुंहिंजी ज़ात जे मथां आहे। व लका अस्लमतु, अल्लाह मां तुंहिंजे लाइ मोमिन, अल्लाह मां तुंहिंजे लाइ मुसलमान, अल्लाह मां तुंहिंजे लाइ मोमिन, अल्लाह मां तुंहिंजे लाइ मुसलमान। उन खां पोइ अॻिते चवंदा, ख़शअ लका सम्मी व बसरी व मुखी व अज़्मी व असबी। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा जुमला, अल्फाज, दुआया कलिमात, इहे जुमला आउं खे सम्झाइणु चाहियां थो, बल्कि यादि कराइणु चाहियां थो। पाण रुकू में वेंदा हुआ त चवंदा, ख़शअ लका सम्मी, अल्लाह आउं आहियां मोमिन, अल्लाह आउं आहियां मुसलमान, मुंहिंजी निशानी आहे। ख़शअ लका सम्मी, अल्लाह मुंहिंजा कन बि मुसलमान, मुंहिंजो सिमातूं बि मुसलमान आहिनि। अल्लाह तुंहिंजे साम्हूं आउं बि झुकियो आहियां, मुंहिंजो सिमातूं बि झुकी वियो आहिनि, मुंहिंजा कन बि झुकी विया आहिनि। अल्लाह तुंहिंजो आउं बि फर्मा बरदार रहिया, मुंहिंजा कन, मुंहिंजो ॿुधणु, मुंहिंजी सिमात बि तुंहिंजी फर्मा बरदार रहे। ख़शअ लका सम्मी व बसरी, ए मुंहिंजा अल्लाह आउं बि मुसलमान, मुंहिंजी निगाह बि मुसलमान, अल्लाह मुंहिंजी ज़ात बि तुंहिंजे साम्हूं झुकियल आहे, अल्लाह मुंहिंजी निगाह बि तुंहिंजे साम्हूं झुकियल आहे। अल्लाह आउं बि तुंहिंजो नाफ़रमान न आहियां, मुंहिंजी निगाह बि तुंहिंजी नाफ़रमान न आहे। व मुखी, अल्लाह मुंहिंजो दिमाग़, मुंहिंजा ख़्यालात, मुंहिंजी सोच, मुंहिंजा अफ़कार, मुंहिंजे सोचण जा अंदाज़, मुंहिंजा जज़्बात, अल्लाह सभु तुंहिंजे साम्हूं झुकियल। अल्लाह तुंहिंजो बंदो, तुंहिंजे लाइ मुसलमान, तुंहिंजे लाइ मोमिन, अल्लाह मुंहिंजो हीउ दिमाग़ बि तुंहिंजे साम्हूं झुकियल आहे। व अज़्मी व असबी, अल्लाह मुंहिंजे कुल वजूद जा ही हॾड़ा, मुंहिंजो ही ढांचो, मुंहिंजी सॼी जसामत, मुंहिंजो जोड़, मुंहिंजो कुल वजूद, अल्लाह तुंहिंजो बंदो तुंहिंजे साम्हूं झुकियल आहे। इन खे चइबो आहे सचो मुसलमान। छा पाण सचा मुसलमान न आहियूं? छा पंहिंजी निगाह बि मुसलमान न? छा पंहिंजे निगाहुनि जे ख़यानत खां को बचियल आहे? छा पंहिंजी ज़ुबान बि मुसलमान न? छा ज़ुबान जी शिद्दत ऐं तेज़ी खां केरु बचियल आहे? नबी अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो, मैं यज़मानु लिमा बैन लिहयाय व मा बैन रिजलाय अज़मानु लहुल जन्ना। जेको शख़्स मूंखे ॿिनि शयुनि जी ज़मानत ॾींदो, हिकु ज़ुबान, ॿी उनजी शर्मगाह, जेको ॿिनि शयुनि जी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। छा ज़ुबान जी पाण ज़मानत ॾेई सघूं था त मुंहिंजी ज़ुबान खां केरु महफ़ूज़ आहे? ऐं कंहिंजी गिला कोन कंदो। निवासी भाइरो, नाराज़ न थी ॾियो, पर छा ख़्यालु, छा ख़्यालु? पंहिंजी गिला खां केरु बचियल आहे? पंहिंजी ग़ीबत खां केरु बचियल आहे? पंहिंजी चुगलखोरी खां केरु बचियल आहे? हसद, नफ़रत, इंतकाम जी बाह में भरियल जुमला, छा उन्हनि जुमलनि खां, अल्फाज़नि खां केरु बचियल आहे? केरु सिखे त मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां सिखे।
यह हदीस पढ़ी रोण ईंदो आहे। सहाबी आयो, पुट हली आयो, अल्लाह जे नबी मोजो बाबा अब्दुल्ला दुनिया में रुखसत थी वियो आहे। ए रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हलो नमाज़ जनाज़ा पढ़ो। केर अब्दुल्ला वेलो भाई? मुनाफिकन जो सरदार, इमाम कायनात जो दुश्मन, हर मंजिल ते मुखालिफत करण वारो, हर मंजिल ते नफरत करण वारो, पैगंबर जे दुश्मनन के पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम के खिलाफ वठी अचण वारो, हर महाज ते नबी अलैहिस्सलातु वस्सलाम सा दुश्मनी जो इज़हार करण वारो, जेको इमाम कायनात से नफरत करे, नबी जे हुजरन से नफरत करे, नबी अलैहिस्सलातु वस्सलाम की सवारी से नफरत करे, नबी जे अहले बैत से नफरत करे, नबी जे शागिर्दन से नफरत करे, गाल्हाए त इमाम कायनात जी मुखालिफत में गलाए वने। इमाम कायनात जो हो मुखालिफ, मुनाफिकन जो सरदार दुनिया में रुखसत थी वियो आहे। पुट हली आयो आहे, अल्लाह जे नबी मुंहिंजो बाबा दुनिया में हलियो वियो आहे। छा था चओ? पाण फरमाइनि था इन जो जनाज़ो मोहम्मद पाण पढ़ाईंदो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। एॾी दुश्मनी, एॾा इख्तिलाफ, एतिरियूं वॾियूं नाराज़गियूं। उमर बिन ख़त्ताब रज़ी अल्लाह ताला अन्हु फरमाइनि था, जीअं मूंखे ख़बर पई अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मुनाफिकन जे सरदार जो जनाज़ो पढ़ण जे लाइ वञनि पिया, फरमाइनि था आउं साम्हूं बीही रहियुसि, आउं अल्लाह जे नबी के पकड़े बीही रहियुसि, आउं नबी अलैहिस्सलातु वस्सलाम के पकड़े इसरार सां, बेतकल्लुफ़ी सां नबी अलैहिस्सलातु वस्सलाम के छिकण लॻुसि। अल्लाह जे नबी तव्हां जनाज़े ते कोन वेंदो, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अवां जो जनाज़ो कोन पढ़ाईंदो, अल्लाह जे नबी इन मुनाफिक जो जनाज़ो अवां कोन था पढ़ाए सघो। उमर बिन ख़त्ताब रज़ी अल्लाह ताला अन्हु फरमाइनि था, मूंखे ॻाल्हियूं यादि, उन ज़ालिम जी दुश्मनी यादि, उनकी मुनाफिकत याद हुई, उनकी नाफरमानी याद हुई, उन नबी अलैहिस्सलातु वस्सलाम से जेका दुश्मनी कई हुई, उहे सब ॻाल्हियूं यादि हो। मूं तंहिं करे रोकियो हो, अल्लाह जो नबी तव्हां जनाज़ो न पढ़जो, पर साम्हूं जवाब कहिड़ो आयो? उमर बिन ख़त्ताब फरमाइनि था, जॾहिं मूं ॾिठो इमाम कायनात जे चेहरे ते अखलाक सां भरियल हिकिड़ी मुस्कुराहट हुई, चयो जनाज़ो मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ज़रूर पढ़ाईंदा। छा पाण बेड़ा मुसलमान आहिनि? छा पंहिंजो अखलाक बेड़ो आहे? छा पंहिंजा अंदाज़ बेड़ा आहिनि? अल्लाह पंहिंजे हाल ते रहम करे, पाण त सॻे भाउ खे माफ़ कोन था करे सघूं, पाण त हिकिड़ी मस्जिद में ईंदड़ हिकिड़े जमायती खे, हिकिड़े सफ़ में बीहण वारे शख़्स खे माफ़ कोन था करे सघूं। छा असां चई सघूं था त पाण हक़ीक़ी मुसलमान आहियूं? छा पाण चई सघूं था त पाण हक़ीक़ी मोमिन आहियूं? नंबर 3, मुजाहिद छा के चइबो आहे? नबी अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो, अल मुजाहिदु मन जाहद नफ्सा, मुजाहिद हुओ आहे जेको पंहिंजे नफ़्स सां जिहाद करे। जिहाद जा काफ़ी क़िस्म आहिनि, पर ॿिनि क़िस्मनि जी वज़ाहत कंदुसि। हिकिड़ो आहे जिहाद अकबर, अल्लाह जी रज़ा ख़ातिर, लितकून कलिमतुल्लाहि अल-उलिया, अल्लाह जे कलिमे ला इलाहा इल्लल्लाह, तौहीद जी अज़मत ख़ातिर जिहाद, कुफ़ार जे खिलाफ़ जिहाद, इस्लाम के दुश्मनन सां जिहाद, अल्लाह जे दुश्मनन सां जिहाद, इन खे चइबो आहे जिहाद अकबर। यादि रखो, इन खां वॾो जिहाद दुनिया में कोन्हे, इन खां वॾो जिहाद दुनिया में कोन्हे, इन खां वॾो जिहाद दुनिया में थी कोन थो सघे। मुमकिन आहे को तव्हां कीअं चए साईं तबलीग वॾो जिहाद हूंदो, पर जिहाद जेके क़िताल चइबो आहे उन खां वॾो कोन्हे। मुमकिन आहे को सूफ़ी अवां कीअं चए त नफ़्स जे ख़िलाफ़ जिहाद दुनिया जो वॾो जिहाद आहे, इहो जिहाद ज़रूर आहे, पर इहो जिहाद अकबर कोन्हे, इहो जिहाद अकबर कोन्हे। जिहाद अकबर सिर्फ़ उहो आहे जेको अल्लाह जे दुश्मननि सां, अल्लाह जे दुश्मननि सां क़िताल कजे, उन खे जिहाद अकबर चइबो आहे। पर हिते उन जिहाद जो तज़किरो आहे जेको मुजाहिद हर हाल में जिहाद कंदो आहे, वो मैदान क़िताल में कोन्हे, वो दारुल हर्ब में कोन्हे, वो इस्लाम जे दुश्मननि सां कोन थो विड़े। हिते त जंग उन जे अंदर जे जंग आहे, उन जे नफ़्स जी जंग आहे, उन जे दिलि सां जंग, ख़यालात सां जंग, जज़्बात सां जंग, उनजे पंहिंजे अंदर जी जंग आहे, उनजे पंहिंजे बातिन जी जंग आहे। पाण फरमायो अल मुजाहिदु मन जाहद नफ्सा, हक़ीक़ी मुजाहिद उन खे चइबो आहे जेको पंहिंजे नफ़्स सां जिहाद करे। दिल जा ख़यालात अल्लाह ॼाणे थो हिकु जहिड़ा कोन हूंदा, मस्जिद में हिकिड़ा आहिनि, ॿाहिरि ॿिया, दिलि सां वॾो जिहाद करणो पवंदो।
मस्जिद जी महफ़िल में हिकिड़ा आहिनि, दोस्तनि जी महफ़िल में ॿिया आहिनि, उते दिलि सां वॾो जिहाद करणो पवंदो आहे। मस्जिद जी महफ़िल में ख़्यालात हिकिड़ा आहिनि, तन्हाई में ख़्यालात गुनाहनि सां भरियल आहिनि। गुनाहनि जे ख़्यालात खे रोकण जे लाइ दिलि सां वॾो जिहाद करणो पवंदो आहे। तहज्जुद जो टाइम आहे, अल्लाह चाहे तो मोमिन बंदो सजदो करे, मोमिन बंदो निमाज़ पढ़े, तहज्जुद गुज़ार हुजे, पर दिलि चए थी न, तहज्जुद पढ़ण जे लाइ दिलि सां जिहाद करणो पवंदो आहे। सर्दी जी मौसम, दुकानदार है शटर हेठ कंदो, ग्राहक वापसि हलियो वेंदो, पर इते दिलि सां जिहाद करे तो न, अल्लाह जो सॾायो आहे अल्लाहु अकबर, अल्लाह जो सॾायो आहे हय्या अला सलाह, या हिंदे अंदर जी जंग, हिंदे बातिन जी जंग, हिंदे दिल जी जंग। दिल चाहे थी इंसान गुनहगार हुजे, नाफरमान हुजे, नज़र आज़ाद हुजे, ज़बान गिला करे, नाफरमानी जी ज़िंदगी हुजे, ऐश इशरत जी ज़िंदगी हुजे, पर ही चए थो न, मुंहिंजी ज़िंदगी उहा आहे जेको मुंहिंजो रब चाहे थो, जेको मुंहिंजो अल्लाह चाहे थो। मुजाहिद हुआ मन जाहद नफ्सा, जेको दिल जो गुलाम ना अल्लाह जो फरमाबरदार हुजे। मुजाहिद हुआ मुसलमानों फ़लस्तीन दे मुजाहिद जा अल्फाज याद आया, बल्कि अल्फाज याद करे रोण पो आयो। दुआ करियो अल्लाह फ़लस्तीन दे मुजाहिदीन की मदद फरमाए, क़िबला अव्वल दे मुसलमाननि की मदद फरमाए। इसराइली औरत इहो बयान ॾिनो, जॾहिं फ़लस्तीन दे मुजाहिद मूंखे पकड़ियो, मूंखे ख़ौफ़ हुयो, आउं डप में वरतल हुयसि, आउं परेशान हुयसि त आउं इन्हनि जे हथ में आई हाँ जेके असांजा दुश्मन आहिनि, हाणे मुंहिंजो छा थींदो। पर उनजी ज़बान मां, मुजाहिद जी ज़बान मां इहे जुमिला जारी थिया। चवणु लॻो, ए औरत, तोखे डिॼण जी का बि ज़रूरत न आहे, छो त असांजो अल्लाह जे क़ुरान ते ईमान, इहे मोमिन आहिनि, इहे ईमानदार आहिनि, इहे सच्चा मुसलमान आहिनि, इहे सच्चा मुजाहिद आहिनि। अल मुजाहिद मन जाहद नफ्सा, मुजाहिद उन खे चइबो आहे जेको पंहिंजे नफ़्स सां, पंहिंजे दिलि सां, पंहिंजे दिलि जे गुनाहनि सां भरियल जज़्बात सां जिहाद कंदो हुजे। इहो नंबर 4 मुहाजिर केरु आहे। मुहाजिर जो हिकिड़ो मतिलबु आहे हिजरत करण वारो। यादि रखो, हिजरत जा 2 क़िस्म हूंदा। अॼु ताईं पाण हिजरत हिकिड़ी ॿुधी आहे, इहा हिजरत त हिकिड़े इलाइक़े खे छॾे ॿिए इलाइक़े के में मुंतकिल थियो, पंहिंजे इस्लाम ईमान खे बचाए वञो। इहा हिजरत आहे जेका ज़िंदगी जे हर मोड़, हर लहज़े, शायदि हर मिंट में करणी पवंदी आहे। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम हिन हदीस में उनजी वज़ाहत कई, पाण फरमायो अल मुहाजिरु मन हजर ज़ुनूब वल ख़ताया। मुहाजिर हक़ीक़ी मुहाजिर तो हुआ जेको गुनाहनि खे बि अलविदा चई छॾे त ख़ताउनि खे बि अलविदा चई छॾे। मुसलमानों, छा पाण हक़ीक़ी मुहाजिर आहियूं? छा पंहिंजी हिजरत हक़ीक़ी हिजरत आहे? अल्लाह ॼाणे थो, अल्लाह ॼाणे थो। पाण पंहिंजी निमाज़ ते गौर करे वठो, तॾहिं इहो मामलो पाण खे सम्झ में अची वेंदो। मस्जिद आयोसीं, अल्लाहु अकबर चयोसीं, सीने ते हथ ॿधासीं, अल्लाहुम्मा बाइद बैनी व बैन खताया कमा बाअत बैनल मशरिक़ वल मग़रिब। अल्लाह, तुंहिंजो बंदो आयो आहे, वुज़ू करे आयो आहे, तुंहिंजे घर में आयो आहे, तुंहिंजे साम्हूं वेठो आहे, अल्लाहु अकबर चई चुको आहे, हथ ॿधी चुको आहे। ए मुंहिंजा अल्लाह, तोखां मुंहिंजो पहिरियों सवाल आहे, मुंहिंजे विच में, गुनाहनि जे विच में एतिरो फ़ासिलो कर जेतिरो ओभर ऐं ओलह जे विच में फ़ासिलो आहे। निमाज़ी जो पहिरियों सवाल सुब्हानक अल्लाहुम्मा व बिहम्दिका दी जाए ते बी दुआ, अल्लाहुम्मा बाइद बैनी व बैन खताया कमा बाअत बैनल मशरिक़ वल मग़रिब व नक्किनी मिनल खताया कमा नक्कैत अस्सौबल अब्यज़ मिनद दनस। ए मुंहिंजा अल्लाह, मूंखे गुनाहनि खां धोई छॾ। अल्लाह, गुनाहनि खे मूंखां परे करे छॾ, मूंखे गुनाहनि खां परे कर, गुनाहनि खे मूंखां परे कर। केतिरो फ़ासिलो हुजे, गुनाहनि में केतिरी दूरी हुजे, ॿिन्ही जे विच में केतिरो बि फ़ासिलो हुजे, अल्लाह जेतिरो फ़ासिलो तो ओलह ऐं ओभर जे विच में रखियो आहे। छा पाण गुनाहनि खां एॾा परे आहियूं? निमाज़ी वारो छा ख़्याल आहे? पाण गुनाहनि खे एतिरो छॾे ॾिनो आहे? छा पाण गुनाहनि सां एतिरी नफ़रत करियूं था जीअं मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सेखारी आहे? मुसलमानों, जेकॾहिं पाण चाहियूं था पाण गुनाहनि खां बची वञूं, पाण गुनाहनि खां रुकिजी वञूं, फितननि जे हिन दौर में 3 अमल करे वठो, 3 मंज़िलूं माणे वठो, इंशा अल्लाह के गुनाह जे वेझो कोन वञी सघंदासीं। पहिरीं मंज़िल इहा आहे
अल्लाह जो खौफ, तकवा, इत्तकुल्लाह हक़ तुक़ाते, अल्लाह का ईअं डिॼो त डिॼण जो हक़ अदा थी वियो। नज़र का पहिरियां सोचो मुंहिंजो रब नाराज़ थींदो त नज़र झुकाए छॾियो। ॻाल्हाइण खां पहिरियां सोचो मुंहिंजो रब नाराज़ थींदो त पंहिंजी ज़बान खे रोके छॾियो। हलण खां पहिरियां सोचो हिननि कदमनि ते मुंहिंजो रब नाराज़ थींदो, पंहिंजे कदमनि खे रोके छॾियो। रब खां ईअं डिॼो त डिॼण जो हक़ अदा थी वञे। अल्लाह फरमायो वतख़शन्नास वल्लाहु अहक़्क़ु अन तख़शा, छा तूं माण्हुनि खां डिॼंदो आहे? अल्लाह जो वधीक हक़ आहे तूं पंहिंजे रब खां डिॼंदो कर। तकवा जी मंज़िल, परहेज़गारी जी मंज़िल ते जेकॾहिं को पहुचंदो आहे न, पोइ यूसुफ अलैहिस्सलाम जी सीरत जो मुसाफ़िर बणिजी वेंदो। इन तकवा, इन ख़शियत जी मंज़िल ते केरु पहुचंदो आहे, तूं हमेशह जे लाइ गुनाहनि खां बची वेंदो आहे। नंबर 2, अल्लाह जी मोहब्बत, अर्श रब जी मोहब्बत। जेकॾहिं इहा हक़ीक़ी मोहब्बत दिलनि में अची वञे न, पोइ निमाज़ूं पढ़णु आसान थी वेंदियूं, पोइ तहज्जुद पढ़णु आसान थी वेंदो, पोइ क़ुरान जी तिलावत ॾाढी आसान थी वेंदी। सिर्फ़ु आसान न बल्कि तहज्जुद सां मोहब्बत थी वेंदी, क़ुरान जी तिलावत सां मोहब्बत थी वेंदी, निमाज़ सां मोहब्बत थी वेंदी। जेकॾहिं अल्लाह सां ॾाढो आसान थी वेंदो, पोइ नेकियनि ते हमेशगी करणु ॾाढी आसान थी वेंदी। अल्लाह जी हक़ीक़ी मोहब्बत जेकॾहिं दिलनि में अची वञे न, पोइ गुनाह करण खां पहिरियां घटि में घटि इहो त ख़्यालु ज़रूरु ईंदो न, शायदि मुंहिंजो रब मूंसां मोहब्बत कंदो आहे ऐं आउं पंहिंजे महबूब रब जी मोहब्बत में ख़यानत करणु कोन थो चाहियां, अल्लाह जी मोहब्बत में ख़यानत करणु कोन थो चाहियां। इहा मोहब्बत जी मंज़िल जेकॾहिं मिली वञे त पाण गुनाहनि खां बची वेंदासीं। नंबर 3, निमाज़, रस्मी निमाज़ न, हक़ीक़ी निमाज़, आदत वारी निमाज़ न, इबादत वारी निमाज़, मुआशरे वारी निमाज़ न, मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे तरीक़े ऐं सुन्नतुनि सां भरियल निमाज़। उन निमाज़ जो आगाज़ ई थींदो आहे अल्लाहुम्मा बाइद बैनी व बैन ख़तायाया कमा बाअदत बैनल मशरिक़ वल मग़रिब। इन मंज़िल ते पहुचंदासीं त अल्लाह जो ऐलान आहे इन्न सलात तन्हा अनिल फ़हशाइ वल मुनकर, बेशक निमाज़ बेहयाई ऐं बुराई खां बचाईंदी आहे। मुंहिंजी गुफ़्तगू जो ख़ुलासो इहो आहे, हक़ीक़ी मोमिन हो आहे जंहिंजे बारे में दुनिया जो एॾो भरम हुजे, एॾो यकीन ऐं एतमाद हुजे। थी माण्हू अहिड़ो आहे जंहिंखां असांजो वजूद, असांजी जान, असांजा माल हमेशह जे लाइ महफ़ूज़ आहिनि। हिन माण्हू मां असांखे को ख़ौफ़ कोन्हे, हिन माण्हू मां असांखे को ख़तरो कोन्हे। नंबर 2, हक़ीक़ी मुस्लमान हो आहे जंहिंजी ज़बान ऐं हथ जी तकलीफ़ खां ॿिया मुस्लमान महफ़ूज़ हुजनि। नंबर 3, हक़ीक़ी मुजाहिद हो आहे जेको पंहिंजे नफ़्स सां, नफ़्स अम्मारा सां, बुराई जे ख़यालात सां ऐं पंहिंजे दिलि सां जिहाद कंदो आहे। नंबर 4, हक़ीक़ी मुहाजिर हो आहे जेको अल्लाह जी रज़ा जे लाइ हर गुनाह, हर ख़ता खे छॾे वेंदो आहे। दुआ है अल्लाह ताला मांखे मूंखे हक़ीक़ी मोमिन, हक़ीक़ी मुसलमान, हक़ीक़ी मुजाहिद ऐं हक़ीक़ी मुहाजिर ठाहे। आमीन व आख़िर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।